नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्की सियासत के हवाले से अहम केस सुप्रीम कोर्ट की चीफ जस्टिस की सरबराही में 13 रुकनी बेंच मखसूस निशस्तुन वारो केस महफूज़ करे वरतो है। इम्कान आहिनि त सुभाणे या परी उनजो फ़ैसिलो जेको आहे उहो ॿुधायो वेंदो। हिन अहम केस जा सॼे पॉलिटिकल जेको सिनेरियो आहे, सियासी सूरताल आहे, उन ते कहिड़ा असर पवंदा अॼोके प्रोग्राम में पाण इन ते भी बहस कंदासूं। उन खां सवाइ PTI जे बानी चेयरमैन जी जिन्हा हाउस हमले समेत 9 मई जा जेके 3 केस आहिनि उनमें अबूरी ज़मानत जेका आहे उहा रद्द कई वई आहे। IMF जी शर्तुनि तहत प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त वॾनि ज़िमीदारनि ते टैक्स लागू थींदो। ऐं उन खां सवाइ अॼोके प्रोग्राम में जेको बिजली जो टैरिफ आहे, बिजली जी लोड शेडिंग आहे, बिजली जेका महांगाई के अवाम जो है मुंह ॾेई रहियो आहे, उनमें बिलावल भुट्टो ज़रदारी जो 300 यूनिट जो वाइदो कयो हो, हिन वक्त छा असेंबली के फ्लोर ते उन यो मामलो खयो आहे। 50 अरब के पैकेज जो वज़ीर आज़म ऐलान किया है, उन जो आम माण्हू के कहिड़ो रिलीफ मिलंदो। अॼोके प्रोग्राम में पाण बिजली जी जेके टैरिफ है उन हवाले से भी ॻाल्हाईंदासूं। उन खां सवाइ मुल्क में दहशतगर्दी की लहर एक दफ़ो ॿीहर जेका है वह शुरू थी वही है ऐं उन जा ख़ास तौर ते ख़ैबर पख्तूनख्वा अज़म इस्तेहकाम ऑपरेशन की ॻाल्हि खां पोइ APC भी तलब कई वही है। अॼोके प्रोग्राम में इन अहम इशूज़ ते भी ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन किया है सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार आहिनि सिंध TV न्यूज़ जा एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन रफ़ीक भुट्टो साहब असांखे स्टूडियो में जॉइन किया है। प्रोग्राम में असां खेसि भलीकार चऊं था। टेलीफोन लाइन ते असांखे इस्लामाबाद में सिंध TV न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि सीनियर साहब ऐं सीनियर तजिए निगार शाकिर सोलंकी साहब जॉइन किया है। नाले वारे कानूनदान एडवोकेट ज़ुल्फ़कार जलबाणी पाण सिंध बार काउंसिल जा वाइस चेयरमैन भी रहा हैं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन किया है। खेसि प्रोग्राम में भलीकार चऊं था। मखसूस निशस्तुनि वारे हवाले से असां ज़ुल्फ़कार जलबाणी साहब ॾांहुं हलंदासूं। ज़ुल्फ़कार जलबाणी साहब, मखसूस निशस्तुनि वारो जेको फ़ैसिलो आहे सुप्रीम कोर्ट उहो महफूज़ करे वरितो आहे, कीअं उहा ॾिसो था लीगल ग्राउंड ते उहो केतिरो इन जो जेको आहे, छाकाणि त सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां इलेक्शन कमीशन वटि का लिस्ट जेका आहे उहा जमा न कराई वई हुई। जी महिरबानी शकील साहब। अच्छा सर, जेको कल वारी प्रोसीडिंग्स थियूं, जेको लास्ट हेयरिंग डे हुयो सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी पिटीशन के ॿुधण वारो, उनमें जेको असां ऑब्ज़र्व कयो उनमें असां ॾिठोसीं त सुप्रीम कोर्ट जा जज साहिबान इन में विरहायल नज़र आया। हर जज साहब जो पंहिंजो पंहिंजो मौक़िफ़ हुयो। कुझु जेके आहिनि उनखे सपोर्ट करनि पिया मौक़िफ़ खे, ऐं कुझु जेको आहे उनखे साफ़ वाज़े अल्फाज़ में उनखे इहो ॿुधाए रहिया हुया त अव्हां जो मौक़िफ़ जेको आहे ग़लति आहे। सो जेको हिन में मेन शइ आहे उहा असांखे ॾिसणी पवंदी त उहा लीगल रिक्वायरमेंट छा आहे। उहा इहा आहे त जेको सेक्शन 140 आहे इलेक्शन एक्ट 2017 जो ऐं आर्टिकल 51 आहे जेको कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान जो, उहो चए थो त इलेक्शन शेड्यूल खां अॻु में कैंडिडेट्स जेके रिज़र्व सीट्स जा आहिनि उहो इन्हनि खे लिस्ट जमा कराइणी आहे। हाणे हिन फ़ैसिले ॾियण खां माना जेका बेसिक ग्राउंड हूंदो उनखे इहो मद्देनज़र रखियो वेंदो त आया इहा लीगल रिक्वायरमेंट पूरी थी या न थी, त जवाबु ईंदो त इहा पूरी कोन थी हुई। ऐं उन खां पोइ जेको जस्टिस अरफान सादात जो जेको कल वारो मौक़िफ़ हुयो, उन जेको बाप पार्टी में जेको 2019 वारी इलेक्शन में ख़ैबर पख्तूनख्वा वारो उन मिसाल ॾिनो हुयो उन जे वकील साहिबान, उन जो उन्हनि वाज़े मौक़िफ़ रखियो त बाबा तव्हांखे त ही जेके सीटूं मिलियूं आहिनि ऐं इहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे इहो त तव्हांजो बोनस आहे। तव्हांजे न इलेक्शन में कंहिंखे उम्मीदवार खटियो, न तव्हांखे अवाम जे तरफ़ां वोट मिली, ऐं न तव्हांखे अवाम जो मैंडेट आहे। अव्हांखे जेके ही कैंडिडेट्स जेके विन करे आया तहरीक इंसाफ़ जा सो कॉल चइजे, त उन्हनि खे अची इन्हनि जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे जॉइन करण सां अव्हांखे त बोनस मिली वियो आहे। इन माना इहो असांखे वाज़े मिले थो त शायदि सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मौक़िफ़ खे सुप्रीम कोर्ट थी सघे थो उनखे क़बूल करे या न करे, पर इहो क़ब्ल वक़्तु हूंदो उनखे चवणु। असांखे ॾिसणु घुरिजे त
हिन जेको पूरो फुल काउंट पंहिंजो फुल कोर्ट हुयो ॿुधणी की इन में जेके जज साहिबान कल वारी हेयरिंग में मूंखे नज़र आया उन्हनि जो पंहिंजो मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र हुयो हिक ॿिए सां घटि में घटि बिल्कुलु इत्तेफ़ाक़ थो नज़र आयो। ज़ुल्फ़ार तव्हां सही चओ था। चीफ जस्टिस जो इहो रिमार्क्स हुयो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जी सीट नथी ठहे ऐं जी जस्टिस जी अतर मिनोला जा जेके रिमार्क्स हुया उन में उनजो चवणु हो त 2018 में जेको नून लीग सां थियो हो उहो हींअर PTI सां थी रहियो आहे। उनखां सवाइ जी सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो जेको वकील हुयो उनजो जेको आर्ग्यूमेंट्स हुयो उनजो इहो चवणु हो त 2018 में बाप का बि सीट न खटी पर उनखे 3 मखसूस न जेके सीटूं आहिनि उहे ॾिनियूं वयूं हुयूं त इन हवाले सां कॉन्ट्राडिक्शन त मौजूदु आहे। बिल्कुलु कंट्राडिक्शन मौजूदु आहे ऐं इन ते वरी जेको चीफ जस्टिस पाकिस्तान इहो बि त हिकिड़ो लीगल क्वेश्चन कल वारी हेयरिंग में उथारियो त छा इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे इहो अख़्तियार हासिलु आहे त उहा कानून जी इंटरप्रिटेशन पंहिंजो पाण ते करे। पोइ इहा इंटरप्रिटेशन जेका हुनजी ते सवालिया निशान जेको आहे चीफ जस्टिस कल लॻाए छॾियो। सो इन खे असांखे इन नज़र सां बि ॾिसणो पवंदो त छा ही जेका सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो मौक़िफ़ आहे इहो सेक्शन 140 इलेक्शन एक्ट 2017 ऐं आर्टिकल 151 जी कंप्लायंस मुताबिक़ आहे या न आहे। महिरबानी एडवोकेट ज़ुल्फ़कार जलबाणी साहब। ॾिसजे त मखसूस निशिस्तुनि जे हवाले सां जेको जजमेंट ईंदी महफ़ूज़ कयल फ़ैसिले जी उन खां बाद में पॉलिटिकल जेको सिनेरियो आहे उन ते कहिड़ो उनजो इम्पैक्ट पवंदो। अॼोके प्रोग्राम में पाण ओपिनियन वठंदासूं ऐं पहिरें हलूं था इस्लामाबाद शाकिर सोलंगी साहब खां ऐं पोइ रफ़ीक साहब खां जेको आहे असां ओपिनियन उनजो शामिलु कंदासूं। शाकिर साहब तव्हां कीअं ॾिसो था मखसूस निशिस्तुनि वारो जेको फ़ैसिलो आहे जजमेंट खां पोइ पाण उनजे पॉलिटिकल जेको इम्पैक्ट पवंदो पॉलिटिकल सिनेरियो ते उहो उनखे कीअं था ॾिसो तव्हां? ॾिसो मर्कज़ में त जेकॾहिं फ़ैसिलो अचे थो सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे हक़ में बि जेकॾहिं अचे थो त मुंहिंजो ख़्यालु आहे त मर्कज़ में त घणो को फ़र्क़ु न पवंदो। शायदि के ॿी शायदि पंजाब में बि शायदि एतिरो न पवे। मुंहिंजो ख़्यालु आहे त घणो फ़र्क़ु कोन पवंदो पर हुकूमत कमज़ोर ज़रूरु थींदी इन सां छाकाणि त 22 सीटूं आहिनि क़ौमी असेंबलीअ जूं। टोटल 77 सीटूं आहिनि मखसूस निशस्तूं जेके मुतनाज़ा आहिनि तकरारी आहिनि या जेके नून लीग JU आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं ANP में तक़सीम कई वयूं आहिनि। उहे टोटल आहिनि 77। 55 सीटूं आहिनि सूबनि में पंजाब में सिंध में ऐं KP में ऐं बाक़ी जेके आहिनि 22 सीटूं आहिनि क़ौमी असेंबली जी। PTI जी हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त 84 सीटुनि सां क़ौमी असेंबलीअ में सुन्नी इत्तेहाद काउंसिल वेठी आहे ऐं नून लीग 108 सीटुनि सां वेठी आहे मखसूस निशस्तुनि समेत ऐं PTI खे जेकॾहिं ऐं पीपल्स पार्टी 68 सीटुनि सां वेठी आहे। नून लीग जी इत्तेहादी आहे 68 ऐं 108 इहे गॾायो ऐं 22 जेकॾहिं 84 में तव्हां शामिल बि कयो त बि सुन्नी इत्तेहाद काउंसिल को वॾो झटको कोन थी ॾेई सघे मुंहिंजो ख़्यालु आहे हुकूमत खे। पर हिकिड़ो कमज़ोर ज़रूरु थींदी हुकूमत ऐं पंजाब में बि कमज़ोर थींदी ऐं मर्कज़ में बि कमज़ोर थींदी। इन जे करे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो त ज़ोर इहो आहे त उनजे हक़ में फ़ैसिलो अचे। पर जेके लाइव ट्रांसमिशन जेका पाण ॿुधी आहे या तव्हां बि ॿुधी हूंदी उन में सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे वकीलनि वटि बिल्कुलु बि को मवाद कोन हुयो ऐं बिल्कुलु उहा ई सिचुएशन हुई जेका जेको बेट जे निशान जो केस जीअं जंहिं तरीक़े सां विड़िया ऐं इलेक्शन कमीशन ते बदनीयतीअ जा इल्ज़ाम लॻाया विया पर बदनीयती साबित करे कोन सघिया। इंट्रा पार्टी इलेक्शन जे हवाले सां जेके मुअज़्ज़िज़ जजनि सवाल कया रिमार्क्स में त उहे उन्हनि वटि जवाबु को कोन हुयो। त हाणे बि हुननि वटि को आर्ग्यू आहे कोन जेको नज़र आयो आहे। बेस जेको आहे इलेक्शन कमीशन जो फ़ैसिले जो उहो मज़बूत नज़र अचे पियो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल न इलेक्शन विड़ी सुन्नी इत्तेहाद काउंसिल न टिकेटूं जारी कयूं। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो सरबराह पाण पंहिंजे पार्टीअ जे टिकट ते इलेक्शन कोन विड़ियो। PTI जे टिकट हुन वरिती ऐं पोइ आज़ाद हिसे में आयो ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल हिकिड़ी जनरल निशस्त न खटी आई आहे। सुन्नी इत्तेहाद काउंसिल इलेक्शन कमीशन में तरजीही फ़हरिस्त जेका आहे जमा न कराई आहे। त हाणे इहे आहिनि जेके मेन आर्ग्यू त उन बुनियाद ते इलेक्शन कमीशन सम्झे थो त जॾहिं तरजीही फ़हरिस्त जंहिं जमा न कराई जंहिं हिकिड़ी जनरल निशस्त न आहे खटी जेका इलेक्शन न आहे वॾी पार्टी उन खे कहिड़े बुनियाद ते उन खे मखसूस निशस्त बिल्कुलु इहो हिकिड़ो लीगल ग्राउंड आहे इहो शाकिर जजमेंट खां पोइ असां उन ते जेको आहे वधीक राय ॾेई सघंदासीं। पॉलिटिकल इम्पैक्ट कहिड़ो जेकॾहिं इन जे हक़ में अचे थो या मुखालफ़त में रफ़ीक साहब पॉलिटिकल इम्पैक्ट कहिड़ो पवंदो?
ॾिसो पॉलिटिकल इम्पैक्ट फिगर्स हेठि मथे थींदा, ॿियो त कोई कोन पवंदो। सही। ऐं जीअं शाकिर चयो त अपोज़िशन क़ौमी असेंबलीअ में मज़बूत थींदी, बाक़ी न सूबनि में उन्हनि जो को असरु पवंदो, सूबनि में बि पहिरीं ॻाल्हि त मां इहा ॻाल्हि यकीन सां चई सघां थो ऐं कानूनी दलील ऐं रिमार्क्स ॿुधण खां पोइ मुंहिंजो ज़हन इन ॻाल्हि ते बिल्कुलु सहमत आहे त सुप्रीम कोर्ट जेको आहे सो कंहिं बि तौर ते सुन्नी काउंसिल जे हिमायत में फ़ैसिलो न ॾींदी, छाकाणि त जीअं शाकिर चयो 3 बुनियादी इन जूं कानूनी ऐं सियासी आहिनि त हिकु त सुन्नी काउंसिल वटि क़ौमी असेंबलीअ में का सीट कोन्हे का। सही। सुन्नी काउंसिल इलेक्शन कमीशन जो जेको लाज़मी जेका प्रैक्टिस आहे, एक्सरसाइज़ आहे त हर सियासी पार्टी पंहिंजी हिकिड़ी तरजीही लिस्ट ॾींदी आहे इलेक्शन कमीशन खे त असां वटि जेकियूं सीटूं आयूं उन हिसाब सां ही सुन्नी इत्तेहाद काउंसिल उहा लिस्ट में जमा न ते ही एतिरा मेंबर असांजा थींदा, जेकॾहिं हेतिरा मेंबर असांजा जनरल इलेक्शन खटी आया त मक़सूद शख़्सुनि ते अक़लियत, औरत ऐं जेको आहे सो जेके बि हुन जूं आहिनि सीटूं जेके आहिनि उहे उन्हनि खे मिलंदियूं। त अहिड़ो जेको आहे सो अहिड़ी उन्हनि जी प्रैक्टिस रही कोन। ॿियो जेको आहे थी सघे थो त इन में इलेक्शन कमीशन पंहिंजी प्रैक्टिस में का कोताही कई हुजे, बाक़ी कानूनी तौर ते मां नथो सम्झां त सुन्नी काउंसिल जो को हक़ बि कानूनी तौर ते सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे वकील जो जेको आर्ग्यूमेंट्स आहे ऐं हिकिड़ी कंट्राडिक्शन जीअं ज़ुल्फ़कार बि ॻाल्हि कई त जेके जजिस आहिनि उन में बि उन जा रिमार्क्स खे पाण आॾो रखूं त उन में उनजो चवणो हो त 2018 जी इलेक्शन में बाप पार्टी सीट कोन खटी, उनखे 3 मख़सूस सीटूं ॾिनियूं वयूं। त ही आर्ग्यूमेंट्स तव्हांजो वकील जो कीअं लॻे थो? इन जो बेनिफिट ऑफ डाउट जेको आहे थी सघे थो उन्हनि खे इन ॻाल्हि जो मिले, पर कानूनी तौर ते उन्हनि खे जेको आहे सो नथो थी सघे, बाप जी ग़लतीअ जे करे मथां उन्हनि खे मिले। ऐं ॿियो हिकिड़ो जेको सियासी इशू आहे उहो इहो आहे त हिकिड़ी पार्टी जेका चइनी सूबाई असेंबलियुनि ऐं पार्लियामेंट में मौजूदु आहे, क़ौमी असेंबलीअ में मौजूदु आहे, त उन जा मेंबर काॾे वञनि, उन्हनि जे अंग अखर जे हिसाब सां जेतिरी उन्हनि जी साइज़ आहे उन हिसाब सां उन्हनि खे आज़ादु मेंबर या जेको आहे सो तरजीह लिस्ट वारा जेके मेंबर आहिनि जेका उन्हनि जमात कोन कराई आहे, पर अहिड़ो को तरीक़ो या कानून खे ॾिसणो पवंदो त इन्हनि खे इहा कीअं ॾेई सघे थी। क़ौमी असेंबलीअ में छाकाणि त क़ौमी असेंबलीअ जो मतिलबु हेतिरा सौ मेंबर आहिनि, उन में हेतिरा मेंबर जेकॾहिं खुटियल आहिनि त उनजी पूराई कीअं करे सघिजे थी, इहो तरीक़ो बि सुप्रीम कोर्ट खे जेको आहे सो कढणो पवंदो पंहिंजे हिन फ़ैसिले में। उहो सुभाणे अचे पीटीआई चेयरमैन जे केसनि जे हवाले सां शाकिर पीटीआई जे बानी चेयरमैन जो जिना हाउस ते हमले वारो केस ऐं 9 मई जे हवाले सां जेके 3 केस आहिनि उनमें उबूरी जेका ज़मानत आहे रद्द कई वई आहे। उन मां बि कुझु असांखे पॉलिटिकली हिकिड़ी शइ लॻे थी पई त असां ॾिठोसीं त कुझु ॾींहं वक़्तु पहिरियों हिकिड़ो अदालती रिलीफ अची रहियो हो पीटीआई जे लाइ। हींअर जेका ही केस आहे अबूरी ज़मानत जो रद्द थियणु, इहो तव्हांखे कीअं लॻे थो? शकील साहब, मां ख़बर तव्हां सां इहा शेयर कंदो हलां त पीटीआई यानी बानी चेयरमैन पीटीआई ऐं हुनजा जेके साथी आहिनि 9 मई में जेके वाक़िअनि में मुलविस आहिनि, स्पेशली उन्हनि जे लाइ जेका मुंहिंजा सोर्सिस ॿुधाइनि था त ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक सख़्तियूं थियण वारियूं आहिनि ऐं हिन महिल ताईं जेके सख़्तियूं पीटीआई ॾिसी चुकी आहे या 9 मई जा जेके मुलज़िम आहिनि उहे ॾिसी चुका आहिनि, इहे सख़्तियूं विसारे वेठा हूंदा जेके ईंदड़ ॾींहंनि में हिननि खे सख़्ती थियणी आहे। इन जे करे कुझु अदालतुनि जे हवाले सां त ज़ाहिर आहे अञा बि आङुरियूं खॼनि पियूं त किथां किथां रिलीफ मिले थो ऐं किथे हाणे फवाद चौधरी जेको आहे उनखे मुल्क खां ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी वई, वरी अलीमीन गंडापुर जो को केस आहे, कॾहिं उनखे रिलीफ मिले थो, कॾहिं उनजी मुस्तरद खे कॾहिं उन्हनि जा वारंट गिरफ़्तारी जारी थियनि था, इन क़िस्म जूं जेको हले पियो सिलसिलो। पर हिन वक़्तु जेके इहा ज़मानतूं पंहिंजो मुस्तरद रद्द थियूं आहिनि त ईंदड़ ॾींहंनि में मुंहिंजे ख़्याल में बाक़ी जेके पीटीआई जा जेके अॻुवान आहिनि या
जेके 9 मई जा मुल्ज़िम आहिनि उन्हनि खे जीअं अस्करी क़यादत बार बार चवंदी रही आहे, पाक फौज बार बार इहा प्रेस कॉन्फ्रेंसुनि में वज़ाहत कंदी रही आहे त 9 मई जा जेके मुल्ज़िम आहिनि उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न बरती वेंदी ऐं जेके चाहे उहे असेंबलियुनि में पहुता हुजनि, चाहे उहे वज़ीर आला बणिजी विया हुजनि, पर 9 मई वारनि खे बख़्शिश न थींदो ऐं हाणे जेको आहे ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक सख़्तियूं थींदियूं। शाकिर अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जे हवाले सां जेको हुकूमत APC घुराइण जो फ़ैसिलो कयो आहे, उन APC में अवां सम्झो था PTI खे एज़ ए पार्टी दावतनामो ॾिनो वेंदो? हा, बिल्कुलु PTI खे दावतनामो ॾिनो वेंदो, छाकाणि त PTI रिज़र्वेशन रखे पई अज़म इस्तेहकाम ऑपरेशन जे हवाले सां। मौलाना खे बि ॾिनी वेंदी दावत। मुंहिंजी मौलाना सां 2 ॾींहं पहिरियों 3-4 कलाक मीटिंग थी, गपशप थी ऐं मौलाना खे चौधरी शुजात बि फ़ोन कयो मुंहिंजे हूंदे ऐं चौधरी शुजात हालांकि हुकूमती इतिहादी आहे, पर मौलाना खे हुन इहो चयो त जेकॾहिं तव्हां न वेंदो पोइ असां बि न वेंदासीं। इहो इतिहादी हुकूमत जो चए थो त माना उन्हनि खे बि रिज़र्वेशन आहिनि, PTI खे आहिनि, महमूद ख़ान अचकज़ई खे आहिनि, ANP खे रिज़र्वेशन आहिनि। त हाणे इहे यकीनी तौर ते सभई जेके जमातूं आहिनि इन्हनि खे ऑन बोर्ड वठणु ज़रूरी हूंदो आहे। इन जे करे वज़ीर आज़म त ऐलान कयो आहे त हू पंहिंजे इतिहादियुनि सां पहिरियों मुशावरत कंदो ऐं उन खां पोइ जेको आहे उहो APC तारीख़ अनाउंस कंदो। पर इन खां अॻु बानी चेयरमैन PTI पाण मीडिया सां टॉक करे अडियाला जेल में इहा ऐलान करे चुको आहे ऐं उन वक़्तु जॾहिं ऐलान कयो त उन वक़्तु हिननि जा 2 जलसा थियणा हुया, हिकिड़ो मानसेरा में 2 ॾींहं ते जलसो हुयो ऐं वरी 3 ॾींहं ते इस्लामाबाद जो जलसो हुयो। मानसेरा वारो जलसो छाकाणि त KPK में हुयो, इन जे करे KPK में हुननि जी हुकूमत आहे, इन करे उहो जलसो त थी वियो, पर इस्लामाबाद जो जलसो हिननि जो मनसूख थी वियो। डिप्टी कमिश्नर हिननि खे अदालत जे हुकुम ते जेका इजाज़तनामो ॾिनो ऐं कमिश्नर उहो वरी ऐन टाइम ते जंहिं ॾींहुं जलसो थियणो हुयो उन ॾींहुं हिननि जो मनसूख करे छॾियो ऐं पुलिस हुननि जा जेके शामियाना ऐं बाक़ी जेको सामान हूंदो आहे स्टेज जो उहो बि खणी हली वई ऐं कारकुन उते तमामु घटि तादाद में पहुता हुया। पर बानी चेयरमैन PTI इहो ऐलान शायदि इहे जलसा बचाइण लाइ कयो हुजे, पर बहरहाल हुकूमत दावत ज़रूरु ॾींदी PTI खे बि। जी रफ़ीक साहब, PTI लाइ शाकिर जो चवणु आहे PTI चेयरमैन ऐं PTI लाइ वधीक टफ टाइम अचण वारो आहे 9 मई जे केसिस जे हवाले सां। हीउ जेको मां रेफरेंस ॾिनो अबूरी ज़मानत जेका आहे रद्द थी, अवां सम्झो था त वधीक टफ टाइम जेको आहे PTI खे ॾियण खां पोइ जेको अपोज़िशन जो अलाइंस आहे जंहिंमें कोशिशि कई पई वञे त PTI सां डायलॉग कयो वञे, मौलाना फज़लुर रहमान जूं बि ॻाल्हियूं अपोज़िशन हिकिड़े पेज ते अचे, त उन वक़्तु अपोज़िशन जी पार्टियुनि जी सूरत हाल वञी कहिड़ी वेंदी? ॾिसो, असांजी जेकी इतलाह आहिनि त हाणे ताक़तवर धुरियूं हिक ॿिए फेस में वञणु चाहिनि थियूं ऐं उन्हनि जो इहो चवणु आहे त असां PTI जी यूनिटी टेस्ट कंदासीं त PTI जे अंदरि ॿधी केतिरी आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे थी सघे थो त PTI में अॻिते हली फैक्शन्स पैदा थियनि ऐं PTI विरहाइजी वञे। हिन वक़्तु बि त 2-4 ग्रुप त आहिनि जेका उन्हनि जे अंदरि ऐं अॼु जेको अॼु ऐं कल्ह अदालत में जेको परवेज़ खट्टर जेको हुननि जो पुराणो इंतिहाई क़रीबी वज़ीर सम्झो वेंदो ऐं उन वक़्त जो वज़ीर दिफ़ा हुयो, उन जेको बयानु ॾेई आयो आहे PTI जे बानी जे ख़िलाफ़, त हुन इहो जेको वज़ीरनि खे अचानक जेको आहे सो एजेंडा ते न हूंदे बि $190 मिलियन या पाउंड्स वारी जेका ॻाल्हि आहे उहा जेका आहे सा आउट ऑफ एजेंडा अचानक रखी वई ऐं जंहिंजी मूं मुखालफ़त कई हुई। ऐं हाणे उन खां पोइ उनजे प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं ॿियनि वज़ीरनि जा बि जेके आहिनि से बयान, जंहिंमें ज़ुबैदा जलाल जो नालो बि खयो पियो वञे त उनजो बि अञा बयानु थियणो आहे। त अहिड़े क़िस्म जा अञा उनखे वधीक केस साम्हूं अचणा आहिनि जंहिंखे मुंहुं ॾियणो आहे। उन में शाह मोहम्मद कुरैशी इन टेस्ट में बीहे या न बीहे इहो त वक़्तु ॿुधाईंदो, पर उन ते बि जेको आहे सो ताक़तवर धुरियुनि जो कमु जारी आहे त शाह मोहम्मद कुरैशी ऐं PTI जे बानी खे सियासी तौर ते अलॻि कजे। शाकिर, महांगाई जो तमामु वॾो इशू आहे, ख़ासि तौर ते बिजली जे टैरिफ जे हवाले सां वज़ीर आज़म जेको आहे 50 बिलियन जो जेको आहे रिलीफ पैकेज जो ऐलान कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं इलेक्शन कैंपेन में हो 300 जेके बिजली जा यूनिट आहे उनजी ॻाल्हि कई। हींअर उहो कोलिशन कैबिनेट में शामिल न आहे, पर कोलिशन अपोज़िशन जो हिसो न आहे।
छा बिलावल उहो पंहिंजो वाइदो विसारे वेठो आहे? असेंबली जे फ्लोर तां अहिड़ी का ॻाल्हि थी आहे? ख़ासि तौर ते महांगाई वारो जेको इशू आहे, ॿिया मामला त हलंदा रहंदा, पर महांगाई जो इशू जेको आहे डायरेक्ट उहो हिट करे थो आम कॉमन मैन खे। हाँ बिल्कुल, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान कयो हो त 300 यूनिट ताईं जेके बिजली सारफ हूंदा बिजलीअ जा उन्हनि खे मुफ़्त बिजली फराहम कई वेंदी। उहो हिन महिल पीपल्स पार्टी उन ते डिस्कस घणो कोन पई करे, पर ॿियूं जमातूं जेके आहिनि, अपोज़िशन जूं जमातूं जेके आहिनि, स्पेशली PTI या सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा मेंबर, उहे इहो मुतालबो ज़रूरु कनि था बिलावल खां। मीडिया जे ज़रिए असेंबली जे फ्लोर ते बि त बिलावल ऐलान कयो त उहो ऐलान काॾे वियो ऐं उन ते अमल दरामद कयो वञे। पर हाणे वज़ीर आज़म जेको आहे उहो जेको गुज़िरियल ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई त वज़ीर आज़म 200 यूनिट वारनि सां महिरबानी एतिरी कई आहे त 200 यूनिट जेके इस्तेमालु कंदा उन्हनि खे 3 महीना रियायत उन्हनि खे रिलीफ ॾिनो आहे, पर उहो बि परमानेंट न आहे। ऐं बहरहाल अवाम परेशान ज़रूरु आहे ऐं टैक्सुनि जो बोझ जेको आहे अवाम ते ॾींहों ॾींहुं मड़ियो पियो वञे हर ईंदड़ बजट में। ऐं IMF जा सभई मुतालबा जेके आहिनि उहे मञिया विया आहिनि, जंहिंजो वज़ीर आज़म बि एतिराफ़ करे चुको आहे, जंहिंजो वज़ीर ख़ज़ाना बि एतिराफ़ करे चुको आहे। पर अवाम खे उन जे बनस्बत को रिलीफ या जेके सहूलतूं हुजनि उहे मिलणु घुरिजनि, उहे अवाम खे न आहिनि। ऐं अवाम यकीनी तौर ते महांगाईअ जे करे परेशान आहे ऐं हुकूमत 13 ट्रिलियन जेके आहिनि उहे रुपया जेके आहिनि उहा ईंदड़ साल जुलाई 2025 ताईं इहा टैक्स कलेक्ट करणु चाहे थी। त हाणे इहो टारगेट जेको आहे उहो ज़ाहिर आहे वॾा जेके अमीर जो जेको तबिको आहे उन ते त एतिरो बोझ कोन पियो विधो वञे। जेको तनख़्वाहदार तबिको आहे, जेको हेठियूं तबिको आहे, उन खां इहो टैक्स वसूल कयो पियो वञे, उन खे रगड़ो ॾिनो पियो वञे, जंहिंजो आसिफ अली ज़रदारी बि ज़िक्र करे चुको आहे त IMF जा शर्त आहिनि ही। ऐं वज़ीर आज़म बि जेको आहे उहो पाण इहा ॻाल्हि करे चुको आहे त IMF इहो बजट जेको आहे उहो ठारायो आहे त अवाम खे बहरहाल हुकूमत खे रिलीफ ॾियणो पवंदो। जी रफ़ीका, बजट खां पोइ हींअर इन्फ्लेशन जेको रेट आहे तमामु मथे अची वियो आहे। महांगाई जी जेका सूरत हाल आहे उहो डायरेक्ट हिट थिए थो आम कॉमन मैन। ख़ुदि IMF जी शर्तुनि जे हवाले सां प्रेसिडेंट ज़रदारी जो बि चवणु आहे त वॾनि ज़िमीदारनि खे जेको आहे उन्हनि ते बि हाणे टैक्स लागू थींदो। पघारदार तबिको अॻ में ई परेशान आहे, आम कॉमन मैन। त हीअ महांगाई जो जेको इशू आहे, अव्हांखे लॻे थो अपोज़िशन जूं पार्टियूं जेके आहिनि उन महांगाई जे इशू खे एड्रेस करे चुकियूं आहिनि? गवर्नमेंट जी सूरत हाल त तव्हांजे आॾो आहे। जी बिल्कुलु, मुल्क में महांगाईअ जो हिकिड़ो वॾो तूफ़ान अचण वारो आहे। अञा जेके SRO जारी थियणा आहिनि, जेको आम कंज्यूमर नंढो दुकानदार आहे उन खां बि जेका टैक्स वसूली नंढनि एटमनि ते शुरू थींदी। मिसाल तौर ते खंडु 130 रुपया किलो आहे त उहा वञी बीहंदी 150। इहो जेको 20 रुपया टैक्स हूंदो किलो ते, इहो अलाए किथे वञी पहुचंदो। अहिड़े नमूने सां दालुनि ते, उन्हनि ते, आम कंज्यूमर पाणीअ ते इहो जेको टैक्स थींदो इहो वॾो हिकिड़ो थींदो। ऐं अपोज़िशन खे एहतिजाज करण जो हिकिड़ो मौक़ो फ़राहम कंदा। ऐं उन में थी सघे थो त महांगाईअ जो सतायल अवाम उहो बि जेको आहे सो उन्हनि जो साथ ॾे। इहो त वरी अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। ॿियो हिकिड़ो मां तव्हांखे विच में बिलावल जो हिकिड़ो ॿियो बि वाइदो हुयो जेको हुन नंगर पार्कर थर में बीह करे कयो त नंगर पार्कर जी जेका तारीख़ी ऐं सक़ाफ़ती हैसियत आहे उन सां का बि जेका को माई जो लाल उन सां हथ चुरांद नथो करे सघे। अॼु जॾहिं काबीना जो हुयो त उन में हिकिड़ो एजेंडा इहो बि हुयो त कारूंज जबल खे जी खोटराई ऐं उन मां क़ीमती जेके आहिनि से पथर या जबलनि में जेके शयूं मौजूदु आहिनि, ग्रेनाइट वग़ैरह, उनखे एक्सप्लोर कयो वेंदो। ऐं उन लाइ हिकिड़ी निजी कारूंजर डेवलपमेंट कंपनी जे नाले सां हिकिड़ी नई कंपनी जेका आहे सा जोड़ण जी मंज़ूरी जेका आहे सा थियण वारी आहे। त इन में इहो सरदार शाह जो हिकिड़ो टेस्ट केस हूंदो जेको पंहिंजो पाण खे एॾो वॾो क़ौमी दानिश्वर शाइर अलाए छा थो सम्झे माइंस एंड मिनरल जो वज़ीर आहे। इहो बि हुनजो टेस्ट केस हूंदो त उन में हू छा थो किरदारु निभाए। पर वफ़ाक़ी हुकूमत इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त कारूंजर खे खोटराई करणी आहे। लास्ट क्वेश्चन शाकिर साहब, प्रोग्राम वाइंड अप तरफ़ पाण हलूं पिया। मुल्क जे अंदरि दहशतगर्दी जी लहर हिकु दफ़ो ॿीहर पाण सिंध जे राजधानी वारे शहर कराची में ॾिठो। CTD जो DSP अली रज़ा जेको आहे उनखे टारगेट किलिंग जो निशानो बणायो वियो, जंहिंमें हू शहीद थी वियो। ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान जे अंदरि ऐं असां सिंध जे अंदरि लाड़काणो ऐं सखर डिवीज़न में अंदरि
धाड़ेलनि जी जेके कहरी कार्रवायूं आहिनि उहे बि जारी आहिनि। मजमूई तौर ते दहशतगर्दी जा वाक़िया ऐं अमन अमान जी सूरत हाल इहो बि हिकु हुकूमत जे लाइ वॾो चैलेंज आहे। हा बिल्कुलु हुकूमत लाइ वॾो चैलेंज आहे, छाकाणि त चाइना जेको सीपेक फेज़ 2 आहे उहो उन जे लाइ इहे शर्त आहिनि त पहिरियों अमन अमान क़ाइमु कनि ऐं सिक्योरिटी फ़राहम कनि। चाइनीज़ जेके कंपनियूं तॾहिं अची सघनि थियूं, छाकाणि त चाइनीज़ ते तव्हांखे यादि आहे त जेको हमिलो थियो 5 चाइनीज़ उन में मारिजी विया हुआ ऐं इन जे करे चाइना सिक्योरिटी यकीनी बनाइणु चाहे थो ऐं हुकूमत उनखे यकीन ॾियारियो आहे। पंहिंजो जेका चाइनीज़ वज़ीर आयो ऐं चाइनीज़ डेलीगेशन आया, जेका कॉन्फ्रेंस थी हुई उन में हुकूमत उन्हनि खे तसली ॾिनी आहे अमन अमान कयो वेंदो ऐं हीउ जेको ऑपरेशन अज़्म इस्तेकाम ऑपरेशन आहे इहो बि इन जे करे ई जेको आहे हुकूमत ऐं रियासती इदारनि जेका आहिनि उहो फ़ैसिलो कयो आहे त ऑपरेशन कजे त जीअं दहशतगर्दनि जो जीअं पहिरियां ख़ात्मो कयो वियो। सवात तव्हां ॾिठो, सवात में पाकिस्तान जो झंडो न पियो लहराए सघिजे ऐं मोहतरमा शहीद चयो त पाकिस्तान जो झंडो सवात में कॾहिं लहराईंदासीं ऐं उहो पीपल्स पार्टीअ जे दौर में ई ऑपरेशन थियो ऐं सवात पुरमुन थी वियो ऐं अॼु बि सवात पुरमुन आहे, माण्हू अचनि वञनि था। त इन क़िस्म जो ऑपरेशन करे इहो ऑपरेशन जे ज़रिए यकीनी बणाए सघिजे थो बिल्कुलु दहशतगर्दीअ जो ख़ात्मो। पर वॾो चैलेंज जेको आहे उहो आहे क़बाइली इलाइक़ा, छाकाणि त क़बाइली इलाइक़नि में हिकिड़ो त सवाल बि उथारिया वेंदा आहिनि सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां। मौलाना फज़लुर रहमान, महमूद खान अचकज़ई या ANP या ॿिया को खोड़ सारा जेके आहिनि जमातूं जेके आहिनि, जमात इस्लामी आहे ऐं या PTI आहे, उहे सवाल बि उथारनि था त पहिरियां जेके ऑपरेशन थिया हुआ उन्हनि में कुझु ऑपरेशन त यकीनी तौर ते कामयाबु थिया, पर कुझु ऑपरेशन जेके क़बाइली इलाइक़नि में कया विया आहिनि त उन्हनि खां पोइ दहशतगर्द किथां था अचनि। या मौलाना फज़लुर रहमान जे बक़ौल कि भई बॉर्डर सिक्योरिटी तव्हांजे हवाले आहे त अफ़गानिस्तान मां कीअं दहशतगर्द अचनि था, हिते कार्रवाई करे वरी उहो कीअं हलिया था वञनि, किथां हलिया था वञनि। 2000 किलोमीटर जेको आहे उहो बॉर्डर आहे अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जो, त इहो सिक्योरिटी त उते त इदारनि जे हवाले आहे। त इहे सवाल यकीनी तौर ते ख़दशा सियासी जमातुनि जा बि आहिनि, पर ऑपरेशन जी ज़रूरत आहे ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो ऑपरेशन खां सवाइ थी बि नथो सघे, छाकाणि त मुज़ाकरात इन पहिरियां बि तालिबान सां TTP सां मुज़ाकरात कया विया आहिनि। खोड़ सां हर हुकूमत कोशिशि कई आहे। नून लीग जे हुकूमत जे दौर में असांखे यादि आहे त इरफान सिद्दीकी साहब लीड करे पियो उनखे मुज़ाकराती टीम खे। PTI जे दौर में मुज़ाकरात जी कोशिशि थी ऐं पीपल्स पार्टी जे दौर में मुज़ाकरात जी कोशिशि थी, कई दफ़ा मुज़ाकरात जी कोशिशि थी आहे, पर मुज़ाकरात जे आड़ में कलदम TTP जेका आहे उहा पाण खे मज़बूत करे वठंदी आहे, वठंदी आहे ऐं उन खां पोइ वरी ताज़ा दम थी करे हमला कंदी आहे। त इन करे मुज़ाकरात बि ऑप्शन कोन्हे। त हाणे ही सियासी जमातूं वज़ीर आज़म जॾहिं वेहंदा पाण में APC घुराईंदा त हुन में यकीनी तौर ते इहे ई सवाल उथारिया वेंदा त जेकॾहिं मुज़ाकरात बि ऑप्शन न आहे ऐं कुझु जमातुनि जे बक़ौल ऑपरेशन बि ऑप्शन न आहे त पोइ टियों ऑप्शन कहिड़ो आहे जंहिंजे ज़रिए अमन अमान क़ाइमु करे सघिजे थो। जी जी बिल्कुलु APC में इहो फ़ैसिलो थींदो त ऑपरेशन जे हवाले सां कहिड़ा नतीजा साम्हूं अचनि था पिया। रफ़ीक साहब, ही सॼो दहशतगर्दी जी जेका लहर आहे उहो लिंक आहे उनजो अफ़गान पॉलिसी सां। CPEC 2 जे हवाले सां प्राइम मिनिस्टर चाइना जो दौरो कयो, नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे उहो चाइना वञी रहियो आहे। अमेरिकन रिएक्शन असां ॾिठो, सेनेट मां रेज़ोल्यूशन आयो, अक़वाम मुतहिदा में बि कुझु अहिड़ियूं शयूं थियूं ऐं जंहिंजो पाकिस्तान जी गवर्नमेंट उन्हनि खे जवाब बि ॾिनो। मजमूई तौर ते अफ़गान पॉलिसी, टेररिज़म, तव्हां सम्झो था पिया त CPEC 2 जे हवाले सां इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि पाकिस्तान जे लाइ हिकु वॾो चैलेंज हूंदियूं ऐं उन मां निकिरी ईंदो क्राइसिस मां पाकिस्तान? ॾिसो, हुकूमत खे जंहिं ते हुकूमत संजीदगीअ सां गौर बि करे पई त असां केतिरो वधीक अर्सो प्रो अमेरिकन रहंदासीं। आलमी तौर ते ताज़ो असांजो वज़ीर आज़म मियां शहबाज़ शरीफ़ जेको रूस जे सदर प्यूटन सां हुनजी मुलाक़ात थी, जंहिंजो हुन ज़िक्र अॼु जे काबीना जे इजलास में, जंहिंमें हुनजो तमामु हिकिड़ो जारानो रवैयो ऐं वज़ीरनि ऐं सेक्रेटरियुनि ॾांहुं हुनजो हिकिड़ो ओपन पैगाम हो त हाणे असांखे जेके आहिनि से अवाम खे कूड़ा ऐं दिलासा न ॾियणा पवंदा, गैर मक़बूल ऐं रुथलेस फ़ैसिला करणा पवंदा ऐं ज़हर जो ढुक पीअणो पवंदो, तॾहिं असां अॻिते करे सघंदासीं। त हुनजा इहे वाज़े इशारा हुआ। ताज़ो हुनजो जेको रूस जो दौरो उहो इलाही कामयाबु हो ऐं उहो इन लिहाज़ खां बि कामयाबु हुयो
त उन्हनि खे चयो त तव्हां ई जेको आहे सो इंटरवेंशन कयो, अफ़गानिस्तान खे सम्झायो ऐं उतां तालिबान ऐं TTP जो जेको आहे सो ख़ात्मो करायो, छाकाणि त उन जा असर असां ते पवनि था। उन असरनि जे करे असां वटि बदमनी थिए थी, अमन अमान जो मसइलो थिए थो। इंडिया त कंहिं हद ताईं जेको आहे सो इंडिया जूं जेके कारवायूं जेके असां पुराणे ॿुधंदा हुआसीं उहे माठ आहिनि, पर अफ़गानिस्तान हिन महिल असांजे लाइ हिकिड़ो हार्ट इशू आहे। TTP खे उते जेको आहे सो ट्रेंड कयो वञे थो, उतां उहे अचनि था, बॉर्डर टपी असां ते हमला करे हलिया वञनि था। ख़ुदि इमरान ख़ान जी गवर्नमेंट में उन्हनि खे स्पेस इन ॾिनो में वियो हुते। चीन जेको हिन महिल अफ़गानिस्तान में उनजी तमामु वॾी इन्वेस्टमेंट आहे, वॾा प्रोजेक्ट पियो करे, त चीन ऐं रूस गॾिजी करे जेको आहे सो ॿिन्ही मुल्कनि खे, जंहिंमां असांखे हमेशह दहशतगर्दी जो ख़तरो हूंदो आहे, भारत ऐं अफ़गानिस्तान, त उन्हनि खे सम्झायो ऐं पाकिस्तान जो हिन खिते में पुरअमन रहणु ई महाशी इस्तकाम आहे। जेसिताईं पाकिस्तान जी जोग्राफी जेका टेरिटरी आहे उहा पुरअमन न हूंदी, तेसिताईं हिन खिते में इस्तेकाम न ईंदो, ऐं इस्तेकाम जेकॾहिं न ईंदो त पोइ CPEC या दुनिया जा कहिड़ा बि वॾा मनसूबा जेके आहिनि सो कामयाब न बिल्कुलु थी सघंदा। पॉलिटिकल स्टेबिलिटी जेको आहे उहो उनजी ज़रूरत आहे ऐं उहो डायलॉग जे ज़रिए बि थी सघे थो। समूरियुनि पॉलिटिकल पार्टियुनि खे में इन मामले ते हिकिड़े पेज ते हुजणु खपे। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। रफ़ीक भुट्टो साहब, शाकिर सोलंकी साहब, ज़ुल्फ़कार जलबाणी साहब जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।